कमदार पे चए त वाहे वारा 5 चिरे वाहिद बख्श खे ॾियूं त उहो काहे? भली का है पुत्र। वालेकुम सलाम पुत्र, वालेकुम सलाम। वे पुत्र वे। हाँ पुत्र, तो वारी अस्पताल कीअं पई हले? मरीज अचन भी था या न? बस ठीक पई हले दादा। छो पुत्र, तबीयत ठीक ना है छा? इएं बिसाणल पई लगी? अॼु हिकिड़ी हारी पंहिंजी ज़ाल जो मथो फाड़े विधो, उनजी मरम पटी करण वई हुयसि। त चइबो त उनजे दुख में तू बि दुखारी थी पई आहीं पुत्र। पर इहो ज़ुल्म न आहे दादा साईं, त हिकु मर्द खे घर खां ॿाहिरि का बि ॻाल्हि बुरी लॻे त हू पंहिंजे घर में अची पंहिंजी ज़ाल जो मथो फाड़े हुनखे मारे, इहो भला किथां जो इंसाफ़ आहे? पुत्र दुनिया दुरंगी आहे, किथे ज़ालूं पई मार खाइनि, किथे मुड़ुस पिया दड़का खाइनि। पुत्र घर में त ॿ ठिकर पिया ठहकंदा आहिनि, इहा का नई ॻाल्हि कान्हे पुत्र। त छा दादा साईं असां पुराणी ॻाल्हियुनि खे रोके बि नथा सघूं? पुत्र ज़माने जो वहिंवार जीअं हले पियो तीअं हलण ॾिजे त बहितर आहे। उनखे रोकबो त वॾा बिगाड़ पैदा थी पवंदा, पोइ उनखे केरु रोकींदो पुत्र? इहो वहिंवार बि अजीब वहिंवार आहे। मुड़ुस खे थोड़ी घणी ॻाल्हि तां चिड़ लॻे थी त उहो पंहिंजी ज़ाल जो मथो फाड़ी छॾे थो। पर दादा साईं ॾिसो न, इन ॻाल्हि खे रोके बि सघिजे थो। अवां वॾा आहियो, अहिड़नि मर्दनि खे अहिड़ी सेकत ॾिजे जो आईंदा कंहिं बि मर्द खे अहिड़ी जुरत न थिए। बाबा ही शहर न पर ॻोठ आहे, हिते औरतूं घर जो समूरो कमु बि कनि थियूं ऐं थोरी घणी ॻाल्हि ते विढ़ण ऐं परचण बि संदन रोज़ जो कमु आहे। तूं परेशान न थी पुत्र। दादा साईं तव्हां ई अहिड़नि मर्दनि खे कुझु न चवंदो त इहो मुड़ुस कैंसर वांगुरु वधंदो वेंदो। बाबला मां बि त खेनि वधि में वधि हिदायत करे सघां थो, पर हू मुड़ंदा कोन। हीअ जेका गुरबत आहे न पुत्र, इहा ई सभिनी ॻाल्हियुनि जी ज़िम्मेवार आहे। इन जो मतिलबु त इन जो को इलाज न आहे? मां सम्झां थो पुत्र त इन जो इलाज घटि में घटि मुंहिंजे वस में त कोन्हे। हा बाक़ी तूं डॉक्टर आहीं, तो वटि को इलाज हुजे त ॿी ॻाल्हि आहे। सच पुछो न दादा, मां तव्हांजी जाइ ते हुजां त अहिड़नि मर्दनि खे लॉकअप में कराए छॾियां। ईअं करण सां त पुट पोइ सभु हारी नारी थाणनि में हूंदा, पोइ ही ज़मीनूं केरु आबाद कंदो? पर दादा साईं तव्हां थोरी कोशिशि करे ॾिसो। कोशिश बेकार आहे पुट, वरंदो की बि की न। इहे माण्हू जंहिं हाल में रहनि था रहण ॾे पुट, इहो हिननि जो रोज़ जो मामूल आहे। चङो दादा, मां हलां थी। चङो पुट। हिनखे 2 ॾींहंनि जी दवा ठाहे ॾे, मां त पर्ची ठीकु आहे। हाणे तव्हां अचो। हाणे कीअं तबियत तव्हांजी? ठीकु आहे। सूर त कोन्हे? न। भला हींअर कंहिंसां गॾु आई? पाण वठी आयो आहे। तूं पटी कराए वठ त मां तोखे दवा ठाहे थी ॾियां। हाँ। सलाम। वालेकुम सलाम। चओ चाचा। मामा तव्हांजो हारी आहियां, वांडा वारनि ज़मीनुनि ते वेठो आहियां। मुंहिंजे धीउ जी हालत ओचितो ख़राब थी पई आहे। जेसि ताईं शहर खणाए वञो तेसि ताईं हली को हिलो करियो। पर हींअर हलणो आहे चाचा?
अमर 4 मेल त पंध आहे हलंदी त वॾी भलाई थींदी मां लाचार थी आयो आहियां ठीकु आहे तव्हां थोरो तरसो चाचा तेसि ताईं मां कुझु दवाऊं खणी अचां महिरबानी सलामकुम वालेकुम सलाम छा ॻाल्हि आहे हिकिड़ो मिंट सही मां हिकिड़ो मिंट अचां छा ॻाल्हि आहे अदा अधी तबीयत ख़राब थी वई आहे बाबू साईं ज़ीनत बीबी खे ॻोठ ॾे वठी वियो आहे ज़ीनत खे जी हा माराए विधी यार मां साईं अचां हाणे तबियत कीअं आहे ठीकु आहे सूर वग़ैरह त न आहे न पाणी कुझु वधीक पीअंदी कर अमर तो अॼु असां ते वॾो अहसान कयो आहे न चाचा हिन में अहसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ बि मूं मिसकिन जे चवण ते अस्पताल छॾे हली आई आहियां चाचा राणी खे हिन हालत में आराम जी सख़्त ज़रूरत आहे चङो मां हलां थी हाणे मूंखे इजाज़त ॾियो अमर दवा जा पैसा न चाचा मां ग़रीब औरतुनि खां पैसा न वठंदी आहियां अधी राणी ग़रीब थोरी आहे वॾेरे शमन जी ज़ाल आहे जी चुप कर छोरी बात त हाणे खाना मुड़ंदी आहे हलो त न मन अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का मिड़ई ॿार आहे चई वई चङो चाचा मूंखे हाणे इजाज़त ॾियो तव्हां सुभाणे जी दवाऊं वठी वञिजो अचो मां तव्हांखे कहिड़ो लाचार पियो जॾहिं हिते वठी आयो लाचार हो तॾहिं त आंदोमांसि हीअ पई हिते मरे अबा भला केसि ताईं लिकाईंदासीं अॻे पोइ हूं ई ख़बर पवेसि हां अॻे पोइ ख़बर पए सां ॾाॾा साईं मूंसां एॾो वॾो दुख हो एॾो वॾो कूड़ ॻाल्हायो वियो इहो त ठीकु आहे त हिकु मर्द खे ॿी शादी करण जो हक़ त आहे पर छा मुंहिंजो एतिरो हक़ न हो त ॾाॾा साईं तव्हां मूंखां कुझु पुछो था हितां जी हर ॻाल्हि ऐं हर शइ ते तुंहिंजो पूरो पूरो हक़ आहे पुटु ऐं तो ते बि हिन ख़ानदान जो ॼमण खां ई हक़ आहे रही ॿी शादी जी ॻाल्हि त उहा का एतिरी अहम कान हुई जंहिं लाइ हवेलीअ जे कंहिं औरत खां राय वरिती वञे हा हितां जा सभु फ़ैसिला असां पंहिंजे ख़ानदानी रिवायत खे साम्हूं रखी पोइ कंदा आहियूं पुटु पर ॾाॾा साईं इन जो त सौ सदो वास्तो मुंहिंजी ज़िंदगी सां मुंहिंजे मुस्तक़बिल सां तुंहिंजो मुस्तक़बिल असां सां वाॻियल आहे पुटु हिते कंहिं बि फ़र्द खे ज़ाती फ़ैसिले करण जो को बि हक़ नाहे ऐं न ई एहतिजाज करण जी का गुंजाइश आहे पर ॾाॾा साईं तव्हां मां सम्झां थो तोखे ॾुख थियो हूंदो पर इहा का नई ॻाल्हि कान्हे पुटु मूं 2 शादियूं कयूं मुंहिंजे पीउ 3 शादियूं कयूं जेकॾहिं मुंहिंजे पोटे ॿी शादी कई त का वॾी ॻाल्हि कान थी पई इहा त रिवायत आहे पुटु पर केसि ताईं हिन रिवायती कोड़कीअ में फटकंदा रहंदासीं ख़ानदानी रिवायत कोड़की न पर असांजी सुञाणप आहे पुटु ख़ैर
आम तौर ते हिन हवेलीअ जा दरवाज़ा